अमजद अली चन्ना, असिस्टेंट प्रोफेसर ऑफ सिंधी, गवर्नमेंट इस्लामिया साइंस कॉलेज सकर। शाह अब्दुल करीम बुलड़ीअ वारे जो बैत आहे त सॼण सात हेकड़ी जे थे अखियूं धार त कर सभु ॼमार ॾिठोसीं न कॾहिं। बैत जी लफ़्ज़ी माना अव्हांखे ॿुधाईंदो हलंदुसि त सॼण सात हेकड़ी या हिकिड़ी बि हिकिड़ो लम्हो हिकिड़ी घड़ी जे सॼण थे अखियूं धार, अखियुनि खां धार थी वियो, अखियुनि खां परे थी वियो त कर सभु ॼमार। कर लफ़्ज़ जी माना आहे जेकर सॼी हयाती ॾिठोसीं न कॾहिं। हाणे शाह अब्दुल करीम बुलड़िया वारो पंहिंजी मोहबत पंहिंजे सॼण सां इन रीति हिन बैत में ॿुधाए थो त मुंहिंजी हुन सां मोहबत ईअं आहे त अगरि थोरे लम्हे लाइ, थोरी सात लाइ, थोरे घड़ीअ लाइ, कुझु लम्हे लाइ मुंहिंजे अखियुनि खां पहिरीं धार थियो त उहो मुंहिंजे लाइ ईअं आहे ॼण सॼी ॼमार, सॼी हयाती उनखे मां ॾिठो ई न। मतिलबु ईअं त हर घड़ीअ में, हर पल में, हर लम्हे में मूंखे मुंहिंजो सॼण, मुंहिंजो महबूब, मुंहिंजो पिरीं मूंखे यादि आहे ऐं मूंखां परे न आहे, कंहिं बि लम्हे में, कंहिं बि घड़ीअ में मूंखां विसरे नथो। शाह करीम जो बैत आहे त हीअं न हाज़िर जन पिरीं न अखड़ियुनि में ठला ढांढा सखणा हुए जाड़ जीअं। बैत जी लफ़्ज़ी माना आहे हीअं न हाज़िर जन, हीअं मीन्स अंदरि दिलि जंहिंजी हाज़िर न आहे पिरीं न अखड़ियुनि में, ऐं पिरीं जिन जे अखड़ियुनि में न आहे ठला ढांढा सखणा मीन्स ख़ाली, मतिलबु ख़ाली ढांढा मीन्स त उहो दिलो जेको ॾरियल हुजे ऐं ख़ाली हुजे। हुए जाड़ जीअं, जाड़ लफ़्ज़ जी माना आहे अजायो, फज़ूल, बेकार। त मक़सदु चवण जो इहो आहे, हिन बैत जी सम्झाण इहा थींदी त माण्हू जेका बि इबादत करे, जेका बि रियाज़त करे, जेको बि ज़िक्र करे उहो दिलि सां करे। दिलि खां अलावा मतिलबु त हिकिड़ो माण्हू नमाज़ पढ़े थो पियो पर बज़ाहिर नमाज़ में बीठो आहे पर उनजी दिलि, उनजो ज़हन, उनजो ख़्यालु दुनिया में लॻल आहे त अहिड़ी नमाज़ जो को फ़ाइदो कान्हे। या माण्हू को अलाह ताला जो ज़िक्र करे थो, बज़ाहिर ज़िक्र करे थो पर उनजी दिलि ओॾे न आहे, त शाह करीम चए थो त उहो अजायो आहे, उहो फज़ूल आहे, उहो बेकार आहे।